दोस्तों, इंडस मोहम्मद अबड़ो मेमोरियल हाई स्कूल, इंडस प्राइमरी स्कूल मोहम्मद खान हाजाणू ऐं इंडस प्राइमरी स्कूल सूमार कीरियो में जश्न आज़ादी तमामु जोशो ख़रोश सां मल्हायो वियो। उन्हनि जे ॿारनि जूं ही तस्वीरूं आहिनि ऐं उन्हनि जे ॿारनि जूं तक़रीरूं वग़ैरह आउं शामिलु करियां थो, तव्हां ॾिसो। मां पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन शेर सां कंदसि। इश्क आज़ादी बेहाल दस्त जो समा, इश्क आज़ादी बेहाल दस्त जो समा, इश्क मुंहिंजी जान, आज़ादी मुंहिंजो ईमान, इश्क ते क़यामत कुर्बान सॼी ज़िंदगी, इश्क ते क़यामत कुर्बान सॼी ज़िंदगी, मगर आज़ादी ते मुंहिंजो इश्क बि कुर्बान। जनाब सदर, पाकिस्तान उहो वतन आहे जेको विरासत में ॾिसी रहण वारनि खे मिलियो। अगर पाकिस्तान जी बुनियादी दस्तूर करण लाइ मुत्तहिदा हिंदुस्तान मुस्लमाननि जूं हॾियूं सूरनि जी जॻह खून पाणीअ जी जॻह इस्तेमाल कयो वियो। चंड रोशन चमकदार सितारो रहंदो, चंड रोशन चमकदार सितारो रहंदो, सभ खां मथे झंडो असांजो रहंदो। जनाब सदर, एतिरी तकरीर जो अंदाज़ो उहो लॻाए सघे थो जीअं ताक़ीद पाकिस्तान में पंहिंजो तन मन धन ॿार बचा भाइर भेणूं ऐं अज़ीज़ो इक़रार सभु कुर्बान करे छॾिया ऐं हासिले पाकिस्तान लाइ लखनि माण्हुनि जा बि शहादत नोश कई। केतिरनि ई माण्हुनि जे साम्हूं केतिरनि माण्हुनि जे अखियुनि जे साम्हूं उन्हनि जे ॿारनि खे कुर्बान कयो वियो। केतिरनि ई बेवसनि जे साम्हूं उन्हनि जे खानदान खे घरनि जे अंदरि बंदि करे नज़रे आतिश कयो वियो। केतिरनि मायुनि जे साम्हूं वेचारा दिलि पकिड़े वेही रहिया। केतिरनि पाक दामन नेरनि ऐं खून में ॿुधी पाकिस्तान जी क़ीमत अदा कई। बेशुमार ॿार यतीम थी विया जेके सॼी उमिरि पंहिंजी वालिदैन जी शफ़क़त लाइ तरसिया। ए वतन सदा आबाद रही तूं, ए वतन सदा आबाद रही तूं, मां जिते बि रहां आबाद रही तूं। जनाब सदर, हिन जूं वादियूं पंहिंजे अंदरि दिलकश मंज़र पेश करे रहियूं आहिनि। असां इहो ॾिसी रहिया आहियूं त असांखे हर क़िस्म जी आज़ादी मौजूदु आहे, ज़िंदगी गुज़ारण जी आसाइश मौजूदु आहे, पर असां इहो कॾहिं बि न भुलियायूं त हिन में सर सैयद अहमद जी निगाह, सुल्तान टीपू जो खून ऐं इक़बाल जो दोरे अंदेश ऐं कायदे आज़म जी मुसलसल जदोजहद ऐं ॿियनि अख़बारनि जा आसार में शामिल आहिनि। हिन जो मक़सदु इहो हुयो त इस्लामी ममालिक जो उसूल करणु। ख़ुदा करे मुंहिंजी अर्ज़ पाक रहे तूं, ख़ुदा करे मुंहिंजी अर्ज़ पाक रहे थी, ही फज़ल गुल जो अंदेशो ज़वाल रहे। जनाब सदर, असांजो प्यारो पाकिस्तान इहो मुल्क आहे जंहिंखे हासिल करण लाइ केतिरियूं ई कुर्बानियूं ॾिनियूं वयूं ऐं असांजो मुल्क पाकिस्तान आज़ाद थी वियो। आख़िर में वरी शइ चई पंहिंजी जाइ वठंदसि। असां मिटी वेंदासीं ए अर्ज़ पाक वतन, असां मिटी वेंदासीं ए अर्ज़ पाक वतन, तोखे रखियो अज़िंदा क़यामत जी सैर ताईं, क़यामत जी सैर। तुमको जिंदा रहना है कयामत की सैर तक, तुमको जिंदा रहना है कयामत की सैर तक। ये वतन हमारा है, ये चमन हमारा है, ये वतन हमारा है, ये चमन हमारा है, इसको बचाएंगे, इसको सजाएंगे, आजादी की ये रोशनी दिल में जगाएंगे, आजादी की ये रोशनी दिल में जगाएंगे, अपने वतन की खातिर जान भी लुटा देंगे, अपने वतन की खातिर जान भी लुटा देंगे। हर दिल में मोहब्बत, हर ज़बां पे आजादी, हर दिल में मोहब्बत, हर ज़बां पे आजादी, ये जश्न मनाएंगे खुशी से झूमेंगे, ये जश्न मनाएंगे खुशी से झूमेंगे। हर रंग में है आजादी, हर सांस में आजादी, हर रंग में है आजादी, हर सांस में आजादी, इस आजादी को हमेशा याद रखेंगे, इस आजादी को हमेशा याद रखेंगे। मेरी इज्जत उसी से है मेरा उन्वान पाकिस्तान, मेरी इज्जत उसी से है मेरा उन्वान पाकिस्तान, गमों की भीड़ में शान मेरा गुलजार पाकिस्तान। Bismillahirrahmanirrahim. Respected teachers and my dear friends, today I am very happy to speak about 14th August, the Independent Day of Pakistan. Pakistan became an independent country on 14th August 1947. Our great leader Quaid-e-Azam Muhammad Ali Jinnah worked very hard for the creation of Pakistan. Pakistan is our beloved country and it is our responsibility to make it strong, peaceful and successful. Pakistan Zindabad. Thank you very much.